कोटड़ी कबीर वेझो बीबी हुरीअ जे उर्स जे मौक़े ते सुगड़ कचहरी कराई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील अब्दुल रज़ाक लाशारी जी रिपोर्ट में। नाज़रीन, कोटड़ी कबीर भरसां दरगाह बीबी हुरी ते असां मौजूद आहियूं, जिते हर साल जीअं हिन साल भी उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए वेंदा आहिनि। जॾहिं त सवें अक़ीदतमंद ऐं सिंध जा मशहूर सुगड़ हिते मौजूद आहिनि। अचो वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयो, हिननि जो छा चवणु आहे। जीअं त अॼु बीबी साइण जो ॿारो उर्स मुबारक आहे जेको हर साल असां मल्हाईंदा आहियूं। इन में असांजूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, जंहिंमें राजपर आहिनि, जरवार आहिनि, बिरोही आहिनि, बुर्दी आहिनि, जेके बि पसगिरदे जा माण्हू आहिनि सभु हिसो वंडराए ऐं असां हर साल अॿनि ॾाॾनि खां वठी इहा सिलसिलो हलंदो थो अचे। परे परे खां ॿाहिरि सुगड़ असांजा हिते अची शरीक थींदा आहिनि। हुनजी महिरबानी आहे। हिते ड्यूटी ॾींदा आहिनि अचे। अॼु जी बीबी साइण हुरी जे जेके प्रोग्राम हर साल मेले वांगुरु हिकिड़े ॾियारे जो मेलो थींदो आहे। उन में मेले जो मतिलबु आहे त मुलाक़ात मन रोही अथई। मोहम्मद हसन जे पट जूं वाॻियूं खणी वियो, अहिड़ियूं ॿधी चई कड़ीअ में सिंगर ख़ाली थियो, बुराड़ करे चई फुटी मुंहिंजी बुढ़ो कोने में पियो, विलोड़े अवी मूंखे ॾुध तरियो, मही छा कयां माधाणी तकिड़ो चए। रात रुनी आ माकत कान्हे, हीअ डुबरी साॻी चाकत कान्हे, ही महबत आ मीरास असांजी, उन खां वधि इमलाक त कान्हे। को त खणी वियो दिलि जी दौलत, हाड़े में ॾिसो हाकत कान्हे। निंड उखेड़े ॻोल्हियो मंज़िल, सुतल काबे बाग त कान्हे। नज़रूं कंध झुकाए हल तूं, पर्दे में का पाकत कान्हे। चवे पई मारवी त अदा अबाणनि ना ओठी कोन आयो, वेड़ी चन वतन ना वेठे मुंहुं वाझायो। रोवन हू हुते पिया हिते मूर नुआ, पैगाम पेकन जो मूं वटि न पुनो आ, ॾेई प्यार नंढपण खां जन हुन पायो। लहण सुध सांगी कंहिं सांग ईंदा, मूंखे कुल कुटुब अची कांग ॾींदा। वींदा हाल समूरो सुणायूं, लिबास बि साॻो आ लाथी मूं न लोइया गुज़ारिया। मां वेठी सॼी राति रोई, आराम अबाणनि जे फ़िक्र में फिटायो। मोहम्मद बख़्श मारूं मिलाईंदो मारूं, ॾिसां सहन सहता थींदा सांग सभु सोला। रोवण रड़ड़ शल थींदो मुंहिंजो सजायो, कंदो ख़तम खेर सां शल वाली ही विछोड़ो। बीबी हुरीअ जे सन ते हिकिड़ी ड्यूटी आहे असांजी, असां ड्यूटी सम्झंदा आहियूं। और परे खां अचनि था फ़क़ीर अचनि था, उहे असांजी ख़िदमत कंदा आहिनि ऐं हुननि जी महबत ऐं प्यार ॾिसी करे वरी वरी दिलि चवंदी आहे। काफ़ी टाइम खां असां हिते ड्यूटी ॾींदा रहंदा आहियूं। माल मिल्कियत अटाले वारो, को चुस्त चालाक चाले वारो, को नेक बख़्त नाले वारो, ज़र ज़मीन ऐं मिल्कियत हूंदे को सखी आहे को शूम बि आहे। इंसान त आज़ी शान साॻियो, को माहिर को महरूम बि आहे। कॾहिं लटे हिंदोरे में लुॾंदो आहे, साॻियो इंसान नंढड़ो हूंदो आहे, मासूम हूंदो आहे, उनखे अमड़ कपिड़े जी डोली ॿधी ऐं ज़िक्र कंदी आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। तॾहिं उस्ताद चयो त कॾहिं लटे हिंदोरे में लुॾंदो आहे, कॾहिं करे सिंगार वरी कुॾंदो आहे। कॾहिं मढ़ो त कॾहिं मासूम बि आहे। इंसान त आज़ी शान साॻियो, को माहिर को महरूम बि आहे। जा हकड़ा हमेशा हयात आहे, उहा पंथन पाक जी ज़ात आहे। जन लाइ कादर जोड़ी काइनात आहे, नथा एब ॾिसी कंहिंजो इज़हार बि कनि, तोड़े हाल मिड़ो ई मालूम बि आहे। इंसान त आज़ी शान साॻियो, को माहिर को महरूम बि। कैमरामैन इरफान सैदो सां गॾु अब्दुल रज़ाक लाशारी, टाइम न्यूज़, कोटड़ी मोहम्मद कबीर। कराची में आपका